अल्हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजना व मअवाना वहादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातिना व नूर ममातिना व नूर अव्वलिना व नूर आखिरिना व नूर ज़ाहिरिना व नूर बातिनिना व नूर यमीनिना व नूर कुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन बिबरकति इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद मुझे मुस्तफ़ा करीमते सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अब सब कौन था पढ़ो सलात पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व
वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हमदो सलात खां बाद सदरे गिरामी कदर पीरे तरीक़त रहबरे शरीयत मुहिब्बुल उलमा वस्सुलहा हज़रत क़िबला साईं सैयद मोहम्मद मुस्तफ़ा शाह राशिदी दामत बरकातुहुमुल आलिया ऐं मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो दोस्तो अजीज़ो प्यारी जमात सगोरी अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह तव्हां ऐं असां अॼु हिन बाबरकत महफ़िल में समूरा शरीक आहियूं। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला तव्हां ऐं असांजी हिन हाज़िरीअ खे क़बूल फरमाए ऐं इहा बि दुआ कयो त मूं जेका क़ुरान पाक जी आयत तिलावत कई आहे उन जे मुतालिक अल्लाह ताला मूं फ़कीर खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं तव्हां असां सभिनीनि खे उहो हक़ सच ॿुधी अल्लाह ताला उन हक़ सच जे मथां वरी अमल जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन सब ज़ोर सां चओ। मां इंशाअल्लाह ताला तव्हांजी ख़िदमत में क़ुरान ऐं हदीस जे रोशनीअ में अल्लाह ऐं उन जे हबीब जे फरमान जी रोशनीअ में चंद मारूज़ात अर्ज़ करण घुरां थो। उन जे मुतालिक चार ॻाल्हियूं मां सोचे हाज़िर थियो आहियां त तव्हांजी ख़िदमत में उहे अर्ज़ कयां। क़ुरान पाक जो जेको पैगाम आहे हदीस मुस्तफ़ा जो जेको पैगाम आहे वो पैगाम तव्हां समूरनि जी ख़िदमत में अर्ज़ कयां। पर उन खां अॻु में मुंहिंजी तव्हांजी ख़िदमत में गुज़ारिश आहे त तव्हांजो ही हेतिरो वॾो तादाद आहे तव्हां अल्हम्दुलिल्लाह पिराइण जे लाइ आया आहियो, सिखण जे लाइ आया आहियो। पंहिंजो वक़्तु तव्हां कढियो आहे पंहिंजा कारोबार पंहिंजे बनीअ जा कम पंहिंजा दुकान वग़ैरह छॾे तव्हां परे परे खां अल्हम्दुलिल्लाह तशरीफ़ वठी आया आहियो। तव्हां तवज्जो सां मुंहिंजूं चार ॻाल्हियूं ॿुधंदव इंशाअल्लाह ताला तव्हांजो वक़्तु एतिरो घणो कोन वठिबो। मुनासिब वक़्त में तव्हांखे महबूब जो पैगाम ॿुधाइबो। तव्हां समूरा गॾिजी मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मथां दुरूद ऐं सलाम के भेरो ॾियारियो त मां तव्हांखे अल्लाह जो पाक कलाम मजीद क़ुरान पाक ॿुधायां। समूरा गॾिजी चओ सल्लल्लाहु अलैका या या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अञा शौक़ कोन था ॾेखारियो जो सुन्नी आयो त सलात पढ़जो यार सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। अन्या बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे कुल ओ मुंहिंजा हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू पंहिंजी उम्मत खे पाण पंहिंजी ज़ुबान सां चई ॿुधाए
या अल्लाह पंहिंजी उम्मत खे छा चई ॿुधायां। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो आ, कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी। ए मुंहिंजा हबीब पंहिंजी उम्मत खे हियो ऐलान पंहिंजी पाक ज़ुबान सां चई करे ॿुधाए, जेकॾहिं तव्हां अल्लाह सां मुहब्बत जी दावा कयो था, जेकॾहिं तव्हां अल्लाह जा मुहिब सॾायो था, त तव्हांजी इहा दावा एसी ताईं क़बूल नाहे जेसी ताईं तव्हां मां मुहम्मद करीम जी पैरवी न कंदव। जेकॾहिं तव्हां चाहियो था त असां अल्लाह जा मुहिब आहियूं, तव्हां दावा कयो था त अल्लाह तबारक व तआला सां असां मुहब्बत कयूं था, त फत्तबिऊनी इन्हनि सभिनीनि खे चओ तव्हां मुहम्मद करीम जी पैरवी कयो। या अल्लाह जेकॾहिं असां हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी पैरवी कंदासूं, ऐ मुंहिंजा रब ज़ुल जलाल असांखे कहिड़ो तूं इनाम अता फरमाईंदे। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो आहे, जेकॾहिं तव्हां अल्लाह सां मुहब्बत जी दावा कयो था त तव्हां मुस्तफ़ा करीम जी पैरवी कयो, मुस्तफ़ा करीम जी इताअत कयो, हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी फरमा बरदारी कयो। ओ मुंहिंजा रब कहिड़ो इनाम अता फरमाईंदे। रब फरमायो, हिकु इनाम रुगो कोन ॾींदो मां, बल्कि मां अल्लाह तव्हांखे बेहिसाब इनाम अता फरमाईंदुसि। उन्हनि मां पहिरों इनाम रब ज़ुल जलाल ज़िक्र फरमायो आहे। हिन आयत सगोरीअ में अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो, पहिरों इनाम हियो आहे त युहिब्बुकुमुल्लाह, अल्लाह तबारक व तआला तव्हां सां मुहब्बत कंदो, माना अल्लाह तबारक व तआला तव्हांखे पंहिंजो महबूब बणाए छॾींदो। पहिरों इनाम रब ज़ुल जलाल इहो अता फरमाईंदो। ओ मुंहिंजा रब ॿियो कहिड़ो इनाम आहे। रब फरमायो, वयग़फिर लकुम ज़ुनूबकुम, अल्लाह तव्हांजा गुनाह बि मुआफ़ फरमाए छॾींदो। पहिरों इनाम रब जी मुहब्बत नसीब थींदी, अल्लाह तबारक व तआला जी मुहब्बत अता थींदी, महबूब तूं रब पाक जो बणिजी वेंदे। ऐं ॿियो अल्लाह इनाम हियो अता फरमाईंदो जो तुंहिंजनि गुनाहनि खे मुआफ़ फरमाईंदो। पर इनाम इते ख़त्म कोन थिया, खुटा कोन। रब ज़ुल जलाल इरशाद फरमायो, वल्लाहु गफूरुर रहीम। अल्लाह ताला जो इनाम इते खुटो नाहे, बल्कि रब फरमाए थो, मां अल्लाह गफूर बि आहियां त मां रब रहमान रहीम बि आहियां, गुनाह बि मेटींदो हां त रहम बि फरमाईंदो हां। इहा आयत सगोरी तव्हां अक्सर तौर ते उलमा खां, आलिमन खां मस्जिद में, जुम्मे ते, जलसन में, मुख्तलिफ औकात में तव्हां ॿुधी हूंदी, जंहिंमें अल्लाह तबारक व तआला हुकुम फरमायो आहे त मुंहिंजे महबूब जा फरमा बरदार बणिजो। पर फ़र्क़ु को बि नाहे। कीअं? जेके माण्हू चवनि था त अल्लाह तबारक व तआला उन रब ज़ुल जलाल ताईं पुॼणो आहे, पर मुस्तफ़ा जो वास्तो ऐं वसीलो नथा वठनि, सॼी उमिरि मथो रगड़ींदा रहनि, पर रब ताईं पुॼी कोन सघंदा। अल्लाह मुस्तफ़ा खां सवा मिलंदो ई नाहे। जेकॾहिं मुंहिंजो महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात जो वसीलो न हुजे त यादि रखजां अल्लाह बि कोन मिलंदो। मां इन ते तोखे क़ुरान पाक हदीस शरीफ़ उन जा तोखे सवें दलील ॾियां, आयतूं पढ़ी ॿुधायां, पर तोखे अलाए यादि बीहनि अलाए न बीहनि। पर हिकु ॻाल्हि मां अर्ज़ु करे अॻिते हलां, अवा कलमो त सभु पढ़ंदा आहियो न, इहा ॻाल्हि सवली आहे, तव्हांखे सम्झ में अची वेंदी। हाणे थोरो मूंसां हिकु दफ़ो कलमो त भराए, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह, ला
ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अदा हाणे मूंखे ॿुधा जेको माण्हू सॼी उमिरि चवंदो रहे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह, पर अॻिते मुहम्मदुर रसूलुल्लाह जेकॾहिं न चवे सॼी उमिरि ला इलाहा इल्लल्लाह चवण जे करे हुनखे मुस्लमान कोन मञिबो। मुस्लमान मञिबो तॾहिं जॾहिं मुहम्मदुर रसूलुल्लाह चवंदो। सॼी उमिरि जेकॾहिं ज़िक्र करे पंहिंजी ज़ुबान सां चवंदो वरते ला इलाहा इल्लल्लाह, ऐं अॻिते जेको कलमो पाक वा मुहम्मदुर रसूलुल्लाह उहो अदा न करे त अल्लाह तबारक व तआला जे दीन जो इहो फ़ैसिलो आहे। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे शरीयत पाक जी फ़तवा वा ऐं हुकुम वा। जेकॾहिं सॼी उमिरि ला इलाहा इल्लल्लाह चवंदो रहे त उन माण्हूअ खे मुस्लमान कोन मञिबो। अदा मुस्लमान मञिबो तॾहिं जॾहिं मुस्तफ़ा करीम जो नालो मुबारक पंहिंजी ज़ुबान सां वठंदो ऐं हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे पंहिंजो सैयद सरदार ख़ातमुल मुरसलीन मञींदो, तॾहिं हुनखे ईमान वारो चइबो। त इहा त ॻाल्हि कलमे मां चिटी लॻी पई आहे, कलमे पाक मां वाज़िह लॻी पई आहे त मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खां सवाइ अल्लाह ताईं पुॼण जो को वास्तो वसीलो आहे ई कोन। जेकॾहिं तोखे रब तआला खपे त तोखे मदीने वारे मीर जे दर ते अचणो पवंदो। उहे माण्हू जेके चवनि था असां अल्लाह तबारक व तआला खां सवाइ अल्लाह जे हबीब खां सवाइ अल्लाह ताईं पुॼी सघंदासीं, उहे सॼी उमिरि मथो रगड़े रगड़े मरी वेंदा, उन्हनि खे कुझु बि कोन फबंदो। जेकॾहिं अल्लाह तोखे खपे, अल्लाह जी मारिफत खपे, उन रब रहमान जे उन रहम वारी चादर में उन कुदरत तहत अचणु चाहीं थो त तुंहिंजे मथां लाज़िम आहे पर मदीने वारे मीर ॾे पंहिंजी मोहड़ कर, मुस्तफ़ा के पंहिंजो सरदार मञ, कॾहिं तुंहिंजो कम बि थींदो, तुंहिंजी बिगड़ी बि बणिजी वेंदी। ऐं इन जो इहो मतिलबु त असां बि कॾहिं कोन वरितो आहे त मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे मञणो आहे त अल्लाह खे कोन मञणो आहे। नऊज़ बिल्लाह, जेको अल्लाह खे न मञे उहो काफ़िर आहे। पर यादि रखजां, जेको रुगो चवे त ला इलाहा इल्लल्लाह ऐं वरी मुहम्मदुर रसूलुल्लाह न चवे उहो बि काफ़िर आहे, उहो बि मुस्लमान न आहे। सुन्नी चइबो ई उनखे आहे जेको रब खे वहदहू ला शरीक बि मञींदो आहे त मुस्तफ़ा खे ख़ातमुल मुरसलीन त मां अर्ज़ इहो पे कयो तव्हांजी ख़िदमत में त महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खां सवाइ चारो कोन्हे। मां हिकिड़ो मिसाल तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कयां, अल्लाह ताईं पुॼण जा वसीला ॿिया बि हूंदा, पर हमेशह वसीलो उहो वठणो आहे जेको वसीलो सचो ऐं सही हुजे। मिसाल सां सम्झाए, खीर जो गिलास आहे, उन में खंड या मिश्री पयल आहे, खंड या मिश्री विझण वारो उन में खंड विझी आयो या मिश्री विझी आयो। हाणे तूं जेकॾहिं उहो खीर चखणु चाहीं ऐं इहा ॻाल्हि परखणु चाहीं त बा खीर मिठो आहे अलाए फिको आहे, हाणे उनखे तूं हीअं करजो, उहो खीर जो गिलास खणी तूं उनखे पंहिंजे कन में विझ। हाणे मूंखे ॿुधाए तोखे खीर जे मिठे हुजण जी ख़बर पवंदी? छो अबा कन त हुनजो सही सलामत आहे, ॾाढो ॾिसण में सही पियो अचे, उन कन में विझे त खीर जे मिठे हुजण जी ख़बर पवंदसि? ॻाल्हायो अबा, मता तव्हां वटि को खीर कन सां चखंदो हुजे? हलो भला, आंगुर आई, आंगुर माशाअल्लाह अशद वारी आंगुर चवंदा आहियूं, भला उन कोप में हीअं बोड़े अंदर हीअं विझेसि, छा इन सां ख़बर पवंदसि त मिठो आहे या खीर फिको आहे? ॻाल्हाईंदा हलो, न पवंदसि। भला माशाअल्लाह अखियूं बि ॾाढियूं सुहिणियूं अथसि, इन्हनि अखियुनि ते खणी खीर लाहे
मिठे हुजण जी ख़बर पवंदसि कान पवंदसि भला ईअं करे पंहिंजे तिरी ते रखी ऐं वेठो ॾिसेसि ख़बर पवंदी न खीर जे मिठे हुजण जी ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं खीर खे उन खे पीअंदो उहो खीर हुन जी ज़ुबान ते लॻंदो खीर ज़ुबान ते लॻो हाणे ज़ुबान उन खे ॿुधाईंदी खीर फिको आहे या मिठो आहे कनु सलामत आहे पर कनु ॿुधण जो ज़रियो आहे हथ सलामत आहे पर हथ छुहण जो ज़रियो आहे सम्झी थो अख सलामत आहे ज़रियो पर अख ॾिसण जो ज़रियो आहे चखण जो ज़रियो नाहे कंहिं शइ ताईं पुॼणो आहे हिकु त ज़रियो बि वठणो आहे नंबर 2 सही ऐं दुरुस्त ज़रियो वठणो आहे अदा खीर जी जेकॾहिं ख़बर मेठाण जी तोखे ज़ुबान सां पवंदी त अल्लाह ताईं पुॼण लाइ ज़रियो बि खपे पर दुरुस्त ज़रियो खपे त अल्लाह ताईं पुॼण जो जेकॾहिं ज़रियो आहे त उहो मदीने वारो मीर मुहम्मदुर रसूलुल्लाह ज़रियो ज़रियो भी खपे पर दुरुस्त और सही भी खपे को मानू चवे त मां अल्लाह तो गोलियां थो बया ज़रिया थो गोलियां उनके जो बाबा ज़रिया इते कम कोन ईंदा इते ज़रियो भी खपंदो आ पर दुरुस्त खपंदो आ ओ अल्लाह जी मारिफत जो ज़रियो आ तो वो मदीने वारो मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सलात मुझे अभी वदे सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सब जो सुभान अल्लाह अल्लाह जी वहदहु ला शरीक हुजण के बि तव्हां ऐं असां तस्लीम कयूं था ऐं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ख़ातमुल मुरसलीन हुजण के बि तस्लीम कयूं था ओ सुन्नत जमायत वारा तोखे लख लख मुबारक हुजे जो अल्लाह जे वहदहु ला शरीक हुजण जो इकरार बि जेकॾहिं कयूं था त मुकम्मल कयूं था उन में बि कंहिं क़िस्म जी ॿियाई कोन था कयूं पर जेकॾहिं मिठे मुहम्मद करीम खे नबी मञूं था त पाण जहिड़ो नबी कोन था मञूं मुंहिंजे महबूब जहिड़ो न को ॼाओ आहे न को ॼमंदो न को थियो आहे न को थींदो कहीं बि पासे खां खोट नाहे कहीं बि पासे खां कमी नाहे इन जे करे अहले सुन्नत व जमात वारा जेडी मल मिठड़े अल्लाह जी तारीफ़ कन त ओडी मल बि सीनो खोले तारीफ़ कंदा असी छा चवंदा आहियूं अल्लाह 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 चओ अल्लाह 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 जह दम जी जल जी झोलिय में जानिब आयो तह दम हर एक सासी हमदो सलाह हिय गायो अल्लाह तहां लजी था थियो अबा चओ न था ये रुगो नात नाहे अल्लाह जो जिक्र बवा त मुस्तफा जी नात बा मां बुधाओ भाऊ मोटरसाइकिल वारे तई जेको मथे चढ़ियो वेठो आ इन तई सब चओ अल्लाह 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 हाथ मथे करे लोडे जाओ ना अल्लाह 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 जह दम जी जल जी झोलिय में जानिब आयो तह दम हर एक सासी हम दो सलाह हिय गायो अल्लाह 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 अल्लाह
अल्लाह अल्लाह झिर मेरे लाई झिर किल गुण गाइल प्यागेरा झिर मेरे लाई झिर किल गुण गाइल प्यागेरा मिठड़ियों बोलियों बोले बहकल प्या बाटेरा अल्लाह हो 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 सुभान अल्लाह जो सीनो ठरियो आ उहो चवे बियो भले न चवे अल्लाह ताला जे वहदहू ला शरीक हुजण जो इकरार ब सुन्नत जमाअत वारन वटवा अल्लाह जे हबीब जे खातमुल मुरसलीन हुजण जो इकरार ब अहले सुन्नत व जमाअत वारन वटवा अदा अल्लाह तबारक व तआला ऐं मुस्तफा करीम के जंहिं जुदा कयो उहो बुढ़ी मरी वयो याद रखजा कलमे में जॾहिं चवंदो हा ला इलाहा इल्लल्लाह त अल्लाह जो इस्म जॾहिं ईंदो आ त अल्लाह जे इस्म सां गॾो गॾु चवंदो हा मुहम्मदुर रसूलुल्लाह लिखी पढ़ त ॿई नाला पाण में गॾिया पया कदें तो तवज्जो कोन कया जेकदें तू तवज्जो करे कलमे शरीफ ते गौर कर तू पढ़ंदे उनखे ला इलाहा इल्लल्लाह जिथे हाने अल्लाह जो इस्म मुबारक आयो आ जिथे अल्लाह तबारक व तआला जो जाती नाम मुबारक आयो आ उन खां फौरन पो तू चवंदो हां मुहम्मदुर रसूलुल्लाह अदा दिसंदे जेडी मल लिखण में बई पढ़ंदे त बई नाला जुदा कोन्हन बई नाला मुबारक पाण में गॾिया पया वरी बांग ॾींदो हा उन बांग में तू छा चवंदो आहीं अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर चवंदो आहीं अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह ऐं फौरन उन खां पोइ चवंदो आहीं अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह जो इकरार थियो आ उन खां फौरन पो तो चयो आ अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह अता इहा गाल याद रखजा अल्लाह तबारक व तआला जे इस्म पाक ऐं मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे इस्म पाक या अल्लाह ताला जी ज़ात मुबारक ऐं मुस्तफा जी ज़ात मुबारक खे तो जुदा कयो त उहो माण्हू कामयाब कोॾहिं बि कोन थींदो अदा कामयाब उहो आ जेको रब के खालिक मनीदो आ ऐं मखलूक सॼीअ में मुस्तफा के सभिनीनि खां मथां हो ऐं शान वारो मनीदो आ जेकॾहिं मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के अल्लाह तबारक व तआला खां जुदा कई याद रखजा मथो रगणी बिस्तरा खणी पंध करी नमाज़ूं पढ़ी ज़कातूं दी खैर करी खैरातूं करी ये तो आरियूं कबूल कोनन छो त मुस्तफा के तू जुदा थो करी रब खां हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात मुबारक त उहा ज़ात मुबारक जो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजा हथड़ा मुबारक खणे त रब मुझे महबूब जा हथ रद कोन फरमाईंदो आ कबूल ही कबूल कंदो अचो त मां तुंहिंजी खिदमत में हिकिड़ी हदीस पाक ॿुधायां अॻु में मां तुंहिंजे तर में इहा हदीस पाक ॿुधाए वियो आहियां पर वरी मुंहिंजी दिलि चवे थी मुंहिंजे दिलि ते तरी आई आहे मां चवां थो त उहा तोखे ॿुधायां तुंहिंजो ईमान ताज़ो थी वञे मुंहिंजे महबूब जो शहर मदीनो आहे अब मदीने पाक जंहिंखे हलणो आहे उहो सुभान अल्लाह चए तैयारी आहे मदीने हलण जी साईं डोकड़ कोन्हन पैसा कोन्हन फसल हेल घट लथो आ मां चवां थो त अदा मां तो सां इहा ॻाल्हि तैयारी जी डोकड़ वारी कई काने हिते तैयारी ओ हिन दिल जी खपंदी आ जेको दिल सां तैयार आ मुस्तफा उनखे घुराईंदो आ
रुगो दिल जी गाल हा छो त हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सा जेको मानू लम लगाए थो आम वडेरे सा ताल्लुक रखो न वडेरे दे अच वञ ज़माने जे के मानू सा ताल्लुक रखो त वो ज़माने जो मानू तो जो ख्याल कंदो इन जे करे सही मु वट इंदो आ मुजी औताक ते इंदो आ औताक ते अची मुजो सलामी या मुखे चाहे बि पियारींदो आ या रस्ते सा गुजरंदो आ भोतार वो चंदो दादा फिलाणो खान मुखे सलाम कंदो आ उन जो वो भोतार वो वडेरो वो सरदार वो मीर ख्याल करे थो रुगो इन जे करे त बाबा हु हुन जी हेठा ही कंदो आ अदा मुझे महबूब जो मट मिसाल जहान में आहे कोन जेको रुगो महबूब ते दुरूद सलाम पढ़ंदो आ महबूब हित बि उन जो ख्याल फरमाए थो कब्र में भी महबूब उन जी सार लहंदो त महशर जे मैदान में भी सार लहंदा तो कदे ये मता गौर कयो जे मता तो जे ज़हन में इहो वहम इंदो होजे गुमान इंदो होजे यार मां दुरूद पाक पढ़ा थो अले मुआरो दुरूद पुजे थो अले न अच त मां तोखे शहर मदीने मुस्तफा जी गाल बुधाए मान लथो चाहा त मूं वट सोन चांदी ज़र जे तो घुरा मिठड़ा त तुझे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे तो घुरा मिठड़ा त तुझे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे सिंध में मूं तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़वा तुंहिंजो हिकु मौलूद मिठड़ा मुंहिंजे लाइ रोड़वा सुभान अल्लाह ता चओ यार जोर सां सुभान अल्लाह सिंध में मूं तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़वा तुंहिंजो हिकु मौलूद मिठड़ा मुंहिंजे लाइ रोड़वा गंज ॿिया कानी कबा है गंज ॿिया कानी कबा जी तो जड़ो गोहर मिले तो घुरा मिठड़ा त तुझे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे मान लथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे तो घुरा मिठड़ा त तुझे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे लोक सां गॾु मां बि पाणे लॾे वेही रहां कहीं बे कुंडेड़ीअ में कखां घरो अॾे वेही रहां छा कंदे रोज़ शब अॻियां अखिल जे रोज़ ए अतहर जे तो घुरा मिठड़ा त तुझे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे मान लथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे तो घुरा मिठड़ा त तुझे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे मौला मदीने तव्हां सभिनीनि खे मोकिले सुभान अल्लाह ज़ोर सां इहो महबूब पाक जो मदीनो आ इन मदीने पाक में मुझे महबूब जो हिकिड़ो सहाबी रहंदो आ जंहिंजो नालो आ हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु गरीबा मिस्कीना हज़रत अबू हुरैरा फरमाईंदो आ महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी खिदमत में मां वेहंदो बि घणो आया मुझो महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जेका गुफ्तगू फरमाईंदा आम माण्हूअ जी ॻाल्हाइण खे ॻाल्हाइणो चइबो आ उन जे ॻाल्हाइण खे कचहरी सॾिबो आ पर मुझे महबूब जे ॻाल्हाइण खे ॻाल्हाइणो न बल्कि उन महबूब जी गुफ्तगूअ खे हदीस पाक सॾिबो आ
दुनिया जो को भी मौलवी दुनिया जो को भी मुफ्ती उन जी कचहरी के उनके हदीस कोन चइबो आ महबूब जी जेका गुफ्तगू आ उन जो अखरन जो नालो हदीस पाक वा हजरत अबू हुरैरा फरमाइंदो आ त महबूब जी कचहरी में वेहंदो आया हूंदो भी घणो आया पर गाल का याद कोन बीहंदी आ हजरत अबू हुरैरा फरमाए तो हिकड़े दिहाड़े ते महबूब के अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का गाल याद कोन थी भी है मुझा महबूब मदीने वारा मुझो को बिल्लो फरमायो को मुखे दुआ फरमायो अदा हणे हेडा तवज्जो फरमाए जा तो खाए का गाल पुछा आदि जागीर वारा अल्लाह तो जी आदि के सिधो करे अल्लाह तबारक व तआला ता वारी हिन जागीर के सदाई सिधो ही सिधो फरमाई दो आदि ट्रेडी काना हुंदी इंशाअल्लाह सिधी हुंदी जो सुभान अल्लाह हाने त माशा अल्लाह हिते यो रस्ते ते असा इफ्तिताह ब कयो उते माशा अल्लाह मस्जिद बिठे पई मदरसो बिठे पियो नालो तस निस्बत तस सुने शेरे मुस्तफा दे अब आजे को शेरे मुस्तफा के सुञाणे थो मोहब्बत करे थो हथ त मथे करे अल्हम्दुलिल्लाह मां चयो न बाबा हाणे या आडी कान रहंदी या सिधी थी अगे बादी काने पर मतलब आयो पुरानो को नालो रखेला इंशाअल्लाह या आबाद जागी रवा जो त अल्हम्दुलिल्लाह ते उन जवान जा कदम लगल जेके हजरत रहबर रोजे धणिय जी दुआ थेला थोरो भेज बागारा जो नारो त बुधाए मुके अब आयो सियासी नारो कोने मता परेशान थे त को सियासतदान जो नारो आयो रूहानी नारो जो भेज बागारा आई तमा द सियासतदान जे कड एड़ा लगा हो जो अल्लाह बचाए हां हमरा निकता पाकिस्तान बचाइण सिंध खपाए पोटिया दुआ करता अल्लाह ताला सबने दे सणाई फरमाए सो इंशाअल्लाह ही फैज जो मरकज इयो मस्जिद इयो मदरसो ठहे पयो सिर रब जे करे तो इन में दिनी त समझ त तो जन्नत में घर कमायो सो इंशाअल्लाह या रोड ते मुखे हर जाय वणंदी आ बाबा जेका ये निशांबर होजे रोड ते मस्जिद रोड ते मदरसो ये आशिक पे वींदा आशिक पे ठरंदा ए जेके दूसरी पार्टी वारा हन शेरे मुस्तफा जो नालो निसंदा या रसूल अल्लाह जो नारो निसंदा पे सड़ंदा इंशाअल्लाह सुन्नत जा सीना सदाई पे ठरंदा उन जी कब्र पे ठरियल हुंदी त महशर जो मैदान पे ठरियल इंशाअल्लाह तबारक तआला यो मरकज़ फैज़ जो या मस्जिद मदरसो अल्लाह कंदो त यो क़यामत ताईं आबाद हुंदो जेको इन के ठाहे थो ठहराए थो हिस्सो मिलाए थो इंशाअल्लाह ओए बि आबाद हुंदा त हजरत अबू हुरैरा रदियल्लाहु तआला अन्हु हबीब अकरम के अर्ज कियो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमा जी कचहरी में वेहा तू पर गाल मुखे याद नथी बीहे अदा आदि जागीरा वारा मुखे या गाल बुधाए हजरत अबू हुरैरे घुरियो कई जो मुस्तफा का कैखा गुरी अने जेके बेचारा चवन था तो नबी पाक को गुरणो ऐब वा शिरक वा उनन के चो असा तो लहाबी जे तरीके ते कोन हलदासे असा सहाबी जे तरीके ते हलदासे सहाबी मुस्तफा का घुरियो असा मुस्तफा का घुरंदास अदा सहाबी जो तरीको भलो आ न हजरत अबू हुरैरा रदियल्लाहु ताला अन्हु महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के यो अर्ज कयो या रसूल अल्लाह मुखे गाल याद नथी बीहे वेसर थी वने अमा खानी हमें 50 हदीसों बुधा 30 हदीसों बुधा या 40 हदीसों बुधा या रसूल अल्लाह याद कोन थियो बिया मुझे महबूब फरमायो अबू हुरैरा सामो अच हजरत अबू हुरैरा सामो आयो आमिना जे लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो अबू हुरैरा चादर जेका कुल्हन ते थई या चादर विछाए अबू हुरैरे चादर विछाई आमिना जे लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ का सामो शय पयल कान ही मुझे महबूब ही बुक भरे उन चादर में विधो वरी बियो बुक भरियो ओ वरी चादर में विधो वरी महबूब ट्रियो बुक भरियो वरी चादर में विधो महबूब फरमायो अबू हुरैरा चादर के वेढ़ या चादर वेढ़े पंजे सीने ते घुमाए पंजे चेहरे ते घुमाए हजरत अबू हुरैरे इया कोन चयो या रसूल अल्लाह अमा बुक त खाली हवा में भरिया छो त अबू हुरैरे के पक्कवा ये महबूब जा हथ मुबारक खाली कोनन मुझे महबूब जे हथन में रब बई जहान अता फरमाए छया छो त महबूब त हिया फरमायो नहीं हिया करे हिया विदो दिसण में बकाशे कान पे आई
हीअं भरे वरी हीअं विधऊं वरी टियों बुक भरे महबूब हीअं विधो पर अदा तो वारे बुक खे खाली चइबो मुंहिंजे बुक खे खाली चइबो जेसी ताईं उन में का शइ भरबी कोन त उन्हनि खे भरियल न सॾबो पर मुंहिंजे महबूब जे हथड़नि खे खाली कोन सॾबो आहे कुल जहान मुस्तफ़ा जे हथनि में रब अता फरमाए छॾे हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु के महबूब अकरम ईअं जो फरमायो ओ अबू हुरैरा या चादर मुबारक खणी पंहिंजे सीने ते लगाए हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो मां चादर वेढ़ियम बि ईअं ॼणो भरियल आहे का शइ उन में पयल आहे हज़रत अबू हुरैरा फरमाए थो उहा भरे मां पंहिंजे सीने ते घुमाए बस कई आहे चए थो अॻे का शइ यादि कोन बीहंदी हाणे महबूब जी दुआ सां का शइ विसरंदी कान्हे जेका ॿुधंदो आहियां उहा यादि थी वेंदी फैज़ या बरकत वा मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी अने इहो अबू हुरैरो जंजो यो शान तोखे बुधायो महबूब उनके अता फरमायो अने इन अबू हुरैरे जी तोखे हदीस बुधाया गाल बुधाया त अबू हुरैरे रज़ी अल्लाह ताला नो के महबूब कियां अड्यो आ सलात पढ़ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अब थका होता तो कटा यो डी रात जलसा मुंजा हुंदा तमा छो थकलो साल में मसद हथाया हो बाकी ता इंदो आए ते सदाई मुखे कलोड़ा फकीरा सा जा चवंदा साईं मेहरबानी कर चाहे पी मानी खा मां चंदो बाबा मानी चाहे अल्हम्दुलिल्लाह अल्लाह तमा जी रोजी में बरकत जे पर मजो त दया जने महबूब मुस्तफा जे शान में जलसो करायो ता चाओ मानी खाइण ते एडो खुश कोन थींदुस न को तुजी चाहे पीण ते खुश थींदुस मुजी दिल चवंदी तू मुझे सामो वे तोके मां मुस्तफा जो शान बुधाया तोखे महबूब जे दीन जो पैगाम बुधाया अदा असा दुनिया में यो अल्लाह जो फजल आ इमामुल आरिफीन पीसे रोजे धनी रहमतुल्लाह तआला अलैहि जो बचड़ो मुझे सजे पासे का बैठो जो सुभान अल्लाह मां यो इन जे करे अर्ज कयो न जो ता के अल्हम्दुलिल्लाह दुआ थी वई ता रंग जी वयो मां त मिस्कीन मानू आया मां पांजे नाले कोन तो चवा त मां आयो हां तोखे दुआ थी आ पर मां चाहतो त हजरत रोजे वारे जो बचड़ो आयो आज इंशाअल्लाह हथड़ा खणंदो आमीन तू चवंदे तो जा मुजा बेड़ा पार थी इंशाअल्लाह ताला इंशाअल्लाह मुजी दिल पैसन ते खुश कान थींदी आ डोकड़ ते खुश कान थींदी आ तू चवे अबा हजरत मुफ्ती साहब सुनो शेर मुस्तफा फरमाइंदो अबा जे करे अब्दुल रहीम डोकड़ गडो करण शुरू करे हा त या जरदारी जी भी जगह कान ही जो मुवटे एडो पैसो होजे हा पर पाण फरमायो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह मां या दुनिया गडो कान कया मुस्तफा जे इश्क वारी दौलत मां गडो कई उन खां वधीक का दौलत दुनिया में आहे ही का मुस्तफा जो इश्क जे मानू के मिली वयो हबीब जी पैरवी जे के मिली अदा पो तो डिठो सही या दुनिया शाहिदा वलियन जो बुजुर्गन जो गालियों बुधदा आयो के जहान छडे 500 साल थियो के 600 साल थियो असा त अण डिठे उनन वलियन सगोरन जी गालन ते एतबार कयूं था उनन जी करामतुन के तस्लीम कयूं था पर अदा तो त पांजे अखिन सा सुने शेरे मुस्तफा जने जहान छडियो तो उन जो चेहरो मुबारक डिठो ये फोटो अज भी शाहिद चोरी जे चंड वांगुर आशिक रसूल जो चेहरो चिपके पयो आई पाण तकरीरुन में फरमाइंदा हुए तकरीरू बज मौजूदन पाण फरमाइंदा ओ महबूब जा बेअदब ओ महबूब जे बचड़न जा बेअदब ओ महबूब जे सहाबन जा बेअदब मर त खबर पवे तुजी शक्ल कुत्ते वांगुर होंदी बाकी जको या रसूल अल्लाह चवण वारो आ जेडी मल जहान छडीदो गुलाब जे गुल वांगुर चेहरो न जो चमकतो असा त समझो पे त मुफ्ती साहब ले कह जे लाए फरमाइंदा जने जहान छनी खबर पे त या पांजे लाए पे गाल की त ओ हे आशिक जने जहान छनी दो त चेहरो दिस जाता है अदायो इन जे करे छो त महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वाली वसल्लम सा इनन जवानन लम लगाई ताल्लुक रखियो नको डोकड़ डिठो नको पैसो डिठो नको नीहो डिठो नको रात डिठो नको तकलीफ डिठो नका बीमारी डिठो फरमाइंदा अदा मजो तदे आ जने तमा सुन्नी वेही बुधो फकीर अब्दुल रहीम मुस्तफा जो शान बयान करे मजो तदे अल्हम्दुलिल्लाह थका त कोन्यो अच्छा मथे करे बुधायो अल्हम्दुलिल्लाह
थक जो ना तवज्जो फरमाए। हाणे हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु मदीने पाक में रहंदो आ। हाणे दुरूद खे फेरो ॾे त सोने अबू हुरैरे जी ॻाल्हि ॿुधायां। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अबू हुरैरा फरमाए तो घर आयो आहियां, घर मुंहिंजी अम्मड़ वेठी आ, पर अम्मड़ अञा इस्लाम क़बूल कोन कयो आ। अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाईंदो आ, आयुस अम्मड़ खे अची इस्लाम जो पैगाम ॾिनुमि, दावत ॾिनमि, पर अॻियां अम्मड़ कावड़जी पई, अम्मा नाराज़ थी पई। अम्मड़ त अम्मड़ा पोतोड़े सहाबी सगोरे जी हुजे, कहीं वडेरे जी हुजे, कहीं मुफ्ती जी हुजे। वो हज़रत मुफ्ती साहब रहमतुल्लाह तआला अलैह पाण इरशाद फरमाइंदा जी अबा काजी साहब दोस्त मोहम्मद बुलबुल मदीना जो सुभान अल्लाह जी उहे पाण फरमाइंदा तकरीरुन में ॿुधाईंदा चवंदा त अबा ॿाहिर वञा तो तव्हां माखे चओ था बुलबुल सिंध, बुलबुल मदीना, वॾा माखे लक़ब था ॾियो। जेॾी महिल घर पुॼंदो हां त मुवारी नानी अम्बड़ जेका वा उहा माखे चवंदी आहे अबा दोसू आयो हां, अबा दोसू मुंहिंजी नास वठी आयो हां। तहां त माखे वॾो था पढ़ायो, पर मुंहिंजी जेका नानी अम्बड़ आहे उहा माखे ईअं चवंदी आहे। मां अर्ज़ु रुगो एतिरो थो कयां त अबा अम्बड़ जेका वा पुटड़ो भले मुफ्ती थी वञे, पीरे तरीक़त रहबरे शरीयत थी वञे, छा बि थी वञे, पर अदा अम्बड़ उहा वा तोड़े जो वली वा, तोड़े जो दरवेश आहे, पर अम्बड़ जी दुआ खां बेनियाज़ कोन थो थी सघे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी जॾहिं वालिदा उन जहान छॾियो, जहान मां पर्दो कयो, सोणो मूसा कोहे तूर ते वयो, मुझे रब फरमायो ओ मूसा ख्याल सां हल जा। अर्ज़ कई मुझा मिठड़ा अल्लाह अले का गलती थी, अले का कोताही थी, मुझा मिठड़ा रब जुल जलाल अगे कदे ईअं कोन इरशाद फरमायो थई त मूसा कदम ख्याल सां खड़ जा। रब फरमायो मूसा तुझी अम्बड़ हयाती ही, जॾहिं कोहे तूर ते ईंदे ही पुठियां तुझी अम्बड़ मुक छले तुझे लाइ दुआऊं घुरदी ही, पर हाणे तुझी अम्बड़ जहान मां पर्दो करे वई आ। तॾहिं मां अल्लाह तो फरमाए ओ मूसा ख्याल सां हल जा, तुझी अम्बड़ जहान मां पर्दो करे। अम्बड़ दा अम्बड़ा सब अम्बड़न वारा हो अल्लाह ताला जो अम्बड़ियों हयाती हन उनन के अल्लाह जजी बरकत वारी उम्र अता फरमाए, उनन के सेहत ऐ आफियत अता फरमाए। ऐ जजी अम्बड़ जहान मां पर्दो करे वैया अल्लाह तबारक व तआला उनके महबूब अकरम जी शफाअत नसीब फरमाए, जन्नत में आला मकाम अता फरमाए। सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए तो घर आयुस अम्बड़ के अर्ज के अम्बड़ साईं इस्लाम कबूल कर, मुस्तफा जे गुलाम यानन में पांजो नालो लिखरा ऐ तबलीग करण दीन जो पैगाम पुजाइण जरूरी है। अजकल वक्त केड़ो आ जी अबा सब का बकरी पंजे पाए टग भी असा के केड़ी जरूरत आ बेन के चवण जी। अफसोस अल्लाह से कुरान में फरमायो आ तमा कुंतुम खैर उम्मतिन उखरजत लिन्नास, कुरान जी आयत तअमुरून बिल मारूफ व तनहौना अनिल मुनकर। तमा सबनिन उम्मतुन मा वडी शरफ वारी इज्जत वारी उम्मत आयो, छाजे करे इन जे करे जो ता नेकी जो पैगाम दींदा हो, बुराई खां झलींदा हो। अदा अल्लाह फरमाए त तुझो शान तदहि आ जो तू नेकी जो पैगाम दींदो हां ऐ मानू तोखे चवंदा दा हर का बकरी पंजे पाए टंग भी तोखे केड़ो मथे में सूर पयो आ, तोखे चवण जी केड़ी जरूरत आ। अदा न इहा दीन जे मुखालिफ गाला जेसी जेरा आयो इंशाअल्लाह शरीयत जो पैगाम दींदा रहंदासो, नेकी जी दावत दींदा रहंदासो। इन जे करे पंहिंजे पाण में या आदत पैदा कयो, जिथे भी वयो चंगी गाल कयो, नसीहत कयो, जेको बुराई करे उनके प्यार सा मोहब्बत सा मनो कयो, रोकियो। जडे खां असा यो कम छडियो आ न तने खां बुराई वधी वई ऐ वरी अञा उबतो मसइलो केड़ो वरी जेको दीन जो पैगाम जे हक जी गाल करे, शरीयत जी गाल करे, वरी उबतो उन ते चिड़िया वेठा।
बड़ा मुआ मारिया तो खो त यो कम थे कोन तो जेको नेकी जो कम करे उनखे त न झल न हुजण त यो गुरजे आ त पाण में कमी महसूस करे हा ऐब महसूस करे यार मां त कोन थो ॼा भला हे त नेकी जो कम करे थो ॿियन खे चंगाई जो कम ॾसे थो मुखा यो कम कोन पुगो हिन कयो पर उब तो उहो छुटो वरी नेकी बर्बाद गुनाह नाज़िल हाने चीज़ बाबा मौलवी साहब तू हक छो तो चवे मौलवी साहब तू सच छो तो चई भला को तो ठीको खयो आ अब तो ठीको कोन खयो आ पर मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जै दिहाड़े ते तो कलमो भरियो हो उन दिहाड़े ते शरीयत तो जे मुझे मथा जिम्मो रखी छडियो आ त हक जी गाल चवणी आ शरीयत जो पैगाम पुजाइणो इने करे जिथे भी वे हो उते मेहरबानी फरमाए करे हिक बे के बुराई खां रोकींदा कयो को मानू गलत कम करे तो उनके समझाएबो नेकी जो कम करे तो उन जो हिम्मत वठराए भी उनके चेबो दादा भलो कम तो करी माशाअल्लाह कम करा냐 उब तो ये थोड़ी जो उनके चेबो बाबा तू केर थींदो ये न कई समझ वाले मुजी गाल नाराज कोन था थियो सैयदना अबू हुरैरा रदियल्लाहु ताला अन्हु पंजे अम्मड़ के दीन जी दावत ॾिनी अमर साईं मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कलमो पढ़ो वो कलमो पढ़ी महबूब जे गुलामियान में पंजो नालो लिखरा हजरत अबू हुरैरे जे अमर साईं के थोरो दुखी लगी गाल हजरत अबू हुरैरे रदियल्लाहु ताला अन्हु के अमर साईं छिड़ बदनी गाल वडना हजरत अबू हुरैरे रदियल्लाहु ताला अन्हु फरमाए तो मुखे दुख थी पयो त अमर साईं मुजी दावत कबूल त कान कई कबूल करे हा त भलो पर कबूल कान कई भला छिड़बत न जे हा नाराज त न थिया फरमाए तो मुखे दुख थी पयो महबूब जा साहबी फरमाईंदा जेडी मल दिल के तकलीफ पुजदी आ मस्जिद नबवी में ईंदा आयो सोने सरदार जो दीदार कंदा हूं दुखड़ा दर्दड़ा सब दूर थी वेंदा हाने हजरत अबू हुरैरा रदियल्लाहु ताला अन्हु फरमाए तो उता निकतुस अखिन मा बुढ़ा गाड़ी दो पियो चा सिधो मस्जिद नबवी में पुगुस मुझे महबूब मदीने वारे मुडे डिठो निहारे करे महबूब समझी वयो महबूब फरमायो अबू हुरैरा छा थियो हाने अबू हुरैरे जेको हवाल कयो आ बुध महबूब छा फरमायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सब जो सुभान अल्लाह हजरत अबू हुरैरा मस्जिद नबवी में पुगोआ अल्लाह जो हबीब वेठो आ मुस्तफा करीम फरमायो ओ अबू हुरैरा परेशान हा हजरत अबू हुरैरे अर्ज कयो या रसूल अल्लाह अम्मड़ साईं के ही दीन जी दावत ॾिनम या रसूल अल्लाह अम्मड़ साईं कबूल त कान कई पर अम्मड़ साईं मुखे गाल ॾिना आमिना जे लाल सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो रहमत वारो दरिया जोश में अची वयो अरे आ गया जब मौज में कतरे से दरिया कर दिया पड़ गई जिस पर नजर बंदे से मौला कर दिया आमिना जे लाल सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो रहमत वारो दरिया जने जोश में आयो आ मुस्तफा करीम पंजा हथड़ा मुबारक बुलंद फरमाया हजरत हबीब अकरम दुआ घुरिया मुझो मुस्तफा करीम दुआ में तो फरमाए अल्लाहुम्मा हदी उम्मा अबी हुरैरा या अल्लाह अबू हुरैरे जी अम्बड़ के हिदायत नसीब फरमाए हजरत अबू हुरैरो फरमाए तो अन्या मुझे महबूब दुआ जे लाए हथड़ा हेठ को न कया हजरत अबू हुरैरो उता तकड़ो तकड़ो निकतो आ मस्जिद नबवी मा निकतो मदीने पाक जी घिटन मा हजरत अबू हुरैरो तकड़ो तकड़ो हलंदो पियो वजे मदीने वारा पुछन से पया ओ अबू हुरैरा अजो तकड़ो तकड़ो किना पियो वजी हजरत अबू हुरैरो उनन के चवे पयो तकड़ो तकड़ो इन जे करे वञा थो दिसां थो त परे घर मां थो पुजाया मिठे मोहम्मद करीम जी दुआ थी पुजे
चे तकड़ो तकड़ो इन जे करे हलां थो। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु पंहिंजे घर जे दर ते पुॻो आहे। घर जो दरवाज़ो बंदि पियो आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु घर जो दरवाज़ो खड़कायो। अंदरां अमड़ जो आवाज़ आयो आहे, मकान कया अबा हुरैरा, ओ अबू हुरैरा पंहिंजी जगह ते बीहो इंतज़ार कर। हज़रत अबू हुरैरा घर जे दर ते बीठो आहे। थोड़ी देर मस गुज़री आहे। अमड़ साइण दरवाज़ो खोलियो। अमड़ साइण वुज़ू कयूं बीठी आ। हज़रत अबू हुरैरा के चए पई, ओ अबू हुरैरा अल्लाह छा थियो आ, तो हेॾां पुठी ॾिठी आ ऐं मुंहिंजे दिल में सॼे जहान खां वध मिठे मुहम्मद करीम जी मोहब्बत दिल में पैदा थी वई आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खिले बि पयो, अखियुनि मां ॻोढ़ा बि वहंस पया। अमड़ साइण खे अर्ज़ कई, ओ अमड़ साइण ॿियो कुझु कोन थियो आहे, मुंहिंजे महबूब मदीने वारे जी दुआ रब क़बूल फरमाए छॾी आहे। हज़रत अबू हुरैरा पंहिंजी अमड़ खे मुस्तफ़ा जी बारगाह में वठी आयो आहे। उहा हज़रत हबीब जे साम्हूं पुॻी आहे ऐं मुस्तफ़ा करीम ॾे निहारे बि पई, अखियुनि मां ॻोढ़ा बि ॻाढ़े पई ऐं हबीब अकरम खे अर्ज़ पई करे, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमो भराए, मूंखे पंहिंजनि गुलामनि में शामिल फरमाए। आमिना जे लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, चओ ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा हो, ला मुहम्मदुर रसूलुल्लाह। अबानी खबर मुस्तफ़ा जी दुआ कबूल थी या न? चओ कबूल थी न? त मां इहा ॻाल्हि पे अर्ज़ कई त अल्लाह खे ऐं अल्लाह जे हबीब खे जंहिं जुदा कयो ऐं मुस्तफ़ा जी जेका मेहरबानी आहे उन मेहरबानी ऐं करम नवाज़ीअ खे रब जी करम नवाज़ीअ खां जुदा भायूं, उहो माण्हू कॾहिं बि कामयाब कोन थींदो। मुस्तफ़ा जे दर तां जो कुझु मिलंदो आहे ॼण त मुंहिंजो रब अता फरमाईंदो। मुस्तफ़ा जे दर तां जेका शइ मिले थी उहा अल्लाह थो अता फरमाए। हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी में तशरीफ़ वठी आया। फजर जी नमाज जो टाइम हो, मुंहिंजे महबूब जा सहाबी सफ़ूं ॿधियूं वेठा आहिनि ऐं महबूब जे हुजरे जे दर मुबारक ते अखियूं खुपायूं वेठा आहिनि त केॾी महिल महबूब निकिरे थो। पर जेको नमाज जो टाइम हो उन नमाज जे टाइम में थोड़ी देर थी, माना मिसाल थो ॾियां, उन वक्त घड़ियूं त कोन हूं पर मिसाल 5:40 ते जेकॾहिं नमाज पढ़जे ज़रे घटि ईअं सम्झो तो 6 थी विया, पर अञा मुंहिंजो महबूब तशरीफ़ कोन वठी आया। हेॾा सहाबी सगोरा सफ़ूं ॿधियूं वेठा। अबा मुंहिंजे महबूब जे सहाबनि सां मोहब्बत आहे? अल्हम्दुलिल्लाह। महबूब जे सहाबनि सां उच्चा ईंदड़ बेईमान आहे। महबूब जे सहाबिन जी गिला करण वारो बेईमान आहे। महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबिन ला घट वध ॻाल्हाईंदड़ गार गद कंदड़ काफर आहे। याद रखजां जेको महबूब मदीने वारे जे सहाबिन जी अदना बि गुस्ताखी करे उनखे चओ त ओ पलीत तो वारो इहो गद गंदी ज़ुबान सोने अबू बकर सिद्दीक़ ताईं पुॼंदी कान्हे। अबू बकर सिद्दीक़ सुतो उन जगह ते पियो आहे जिथे रुगो दुरूद ऐं सलाम पुॼंदो।
महबूब जे रोज़े में मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गड्डो आरामिया सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला दुआ करदा इन निभागन खां अल्लाह तोखे मुखे पनाह अता फरमाए इनन जी संगत खां बचजा इनन जे ताल्लुक खां बचजा इनन सां खाइण पीअण खां बचजा अबे अंबड़ जो जे करे दुश्मन तू उन सां कोन खाईंदो हां उन सां गॾु कोन पीअंदो हां उन सां ताल्लुक कोन रखंदो हां याद रखजा जेके महबूब जा सहाबी हां उहे सभिनी खां वॾा दुश्मन हां मुझो मुर्शिद हजरत सुनो सैयद सूर्य बादशाह इरशाद फरमाइंदो आ त नंगन जी धन जी दौलत जी गैरत पोआ अव्वल अव्वल जे करे दुनिया में गैरत वा त उहा अकीदे ऐं इस्लाम जी गैरत पाण फरमाइन था नंगन जी जेका गैरत वा उहा पोआ अव्वल गैरत केड़ी आ अब अकीदे जी केड़ी गैरत वा गालायो अकीदे जी गैरत वा अम्मड़ अब्बे सा जेको न ठही बन्नी जो बारो आ उनते तो जो जैसा इख्तिलाफ आ जेड़ो आ उन सा छा थी वने कोन तो ठही पर जेको अबू बकर सिद्दीक के घट वध गालाए जेको उमर फारूक के घट वध गालाए जेको सोने उस्मान के घट वध गालाए जेको शेर खुदा के घट वध गालाए तो उनन सा ठयो वटी ओ सुन्नी ठहे ये कोन थो सुन्नी चेबो ही उन के जेको शेर मुस्तफा वांगुर अकीदो रखे अबा सोने शेर मुस्तफा जो अकीदो खबर थव न किया हलणो आ किया जिंदगी गुजारनी आ जेको ई जिंदगी गुजारींदो इंशाअल्लाह ताला अल्लाह उनते करम नवाजी फरमाइंदो मेहरबानी फरमाइंदो त मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी सगोरा सफू वधियो वेठा हाने इंतजार वेठा कन त महबूब अचन हाने हदीस पाक जा लफ्ज त महबूब अकरम एतरी देर फरमाई जो महसूस थे पियो त जान सिज उभरियो वेठा अच्छा कमाल आ नमाज अब कौन पे पढ़ भला देर थी आ अल्लाह जो फर्ज आ पढ़ी छडियो पर न महबूब जे साहबन के पक्कवा इहो जेको असा वेही इंतजार था क्यों इहो ब अल्लाह जी इताअत फरमा बरदारी में इंतजार कयूं था जे करे नमाज गुस्सीब वई ऐ महबूब पो पहुता त मुझे महबूब के उहा ताकत वा जो सोने अली शेर खुदा जे लाए लथल सिज के वरी वापस कराए त महबूब कराए सके तो इहो महबूब जे साहबन जो अकीदो आ इन जे करे चो नमाज पढ़ भी त मदीने वारे मीर जे पुठियां इंतजार में वेठा हाने एडो सिजो उभरण वारो आ इंतजार पियो हले हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ता त मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जो हुजरो शरीफा उन हुजरे जो पर्दो परे थियो महबूब तो शरीफ वठी आया सिद्धो मुसल्ले ते पुगा मुसल्ले ते इकामत थी मुझे महबूब नमाज पढ़ाई पर सूरतूं महबूब फजर में ड्रिखियूं पढ़ाईंदा उन दिहाड़े ते महबूब नंढड़ियूं सूरतूं पढ़ी करे मुझे महबूब नमाज खत्म कराई अब सलाम वराए मुझे महबूब साहब ने निहारियो महबूब फरमायो मकान कुम पाजी जगह ते वेजो हूं अब महबूब जे साहबन जो तरीको इयो ही हुयो नमाज खत्म थींदी वज़ाइफ पढ़ंदा दुआऊं घुरंदा ऐं वरी कुरान जी तिलावत कंदा ओ जेसी ते सिज निकरी सौ थे उन खां पो दुआऊं घुरी पंजे कमकार ते वींदा पर इयो महबूब ताकीद लाए फरमायो खबर वा तो कोन वींदा पर ताकीद लाए चेबो मता के कम हो जे का मजबूरी हो जे पर महबूब इरशाद फरमाया थका त कोन्यो या हदीस बुधो जरूरी हदीस हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया मकान कुम पंजी जगह ते वेठल होजो सबको पई जाए ते वेही रहो महबूब दुआऊं घुराइण खां पोइ महबूब अकरम इरशाद फरमायो खबर थव त मुखे अचण में देर छो थी साहब ने अर्ज कियो अल्लाह व रसूलहु आलम या रसूल अल्लाह अमा के खबर अल्लाह रहणे तमा जानो असा के खबर काने आमिना जे लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो रात तहज्जुद जी नमाज अदा कयम नमाज अदा कंदे उते मुसल्ले ते मां मोहम्मद करीम के निंद्र अची वई जो सुभान अल्लाह जोर सा सुभान अल्लाह या तो वारी निंद्र जेड़ी निंद्र काने मता भूलियो होजे या तो वारी निंद्र जेड़ी निंद्र काने जो सुतो मेहड़ पयो ऐ खबर ना है तो घूमी पयो खट जे मथा हां अले खट जे हेठा गिरी पयो तो के खबर कान पवंदी आ पर आमिना जो लाल फरमाए तो मुजो अखियों बंद होंदियूं पर मुजी दिल अल्लाह अल्लाह कदी आ मुस्तफा करीम जो ज़ाहिरी अखियों मुबारक तोरे जो आरामी हन पर महबूब अकरम फरमाइंदो मुखे गफलत जी निंद्र कान ईंदी आ हबीब अकरम इरशाद फरमायो रात तहज्जुद पढ़ंदे मुखे निंद्र अची वई
साहब ने अर्ज कियो पो या रसूल अल्लाह अल्लाह जे हबीब इरशाद फरमायो मां निंड्र आई उन निंड्र में पंहिंजे मिठड़े अल्लाह जो दीदार कयो जो सुभान अल्लाह जोर सां सुभान अल्लाह बाबा हिकड़ो त दीदार उहो जेको मेराज वारी रात महबूब कयो ओ त जागंदे कयो ओ हिनन मथे मुबारक वारी अखिन मुबारकन सां महबूब उहो दीदार कयो ओ इन जे करे आशिक छा चवंदा मेराज तोखे जिस्मानी थियो सारो सैरो तोखे सुबहानी थियो सारो देह तुझो आहे दानी थियो सारो देह तुझो आहे दानी थियो पसी हो रो थियो हैरान नबी तुझे शान मथा कुर्बानो नबी होरिया बार बचा जिद जान नबी तुझे शान मथा इहो मेराज मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के जिस्मानी थियो आ अल्लाह जो दीदार मुझे महबूब फरमायो आ पर हिन जगह ते महबूब इरशाद फरमायो निंद्र आई उन निंद्र में मिठड़े अल्लाह जो दीदार कयो अल्लाह ताला मा मोहम्मद करीम के फरमायो ओ मुझा महबूब बुधाए त आसमानन जा मलाइका पाण में केड़ी गाल ते गुफ्तगू प्या कन आई बहस प्या कन जो सुभान अल्लाह ओए मलाइका काथों जा हंचो आसमानन जा काथों जा आसमानन जा ऐं ज़ाहिर में मुझो महबूब करम रहाइशिया मदीने पाक जो ज़मीन जो रब पियो महबूब खां दरियाफ्त फरमाए सुवाल फरमाए ऐं अल्लाह के सब मालूम आ आलिमुल गैब व शहादत पर रब पियो फरमाए ओ मिठा मोहम्मद करीम तू बुधाए आसमान ते बहस केड़ो पियो हले जो सुभान अल्लाह हबीब अकरम अल्लाह ताला के अर्ज कयो हाने महबूब हाने सजी हदीस हाने ये बुधंदाल जो महबूब इरशाद पियो फरमाए साहबन के हबीब अकरम पियो इरशाद फरमाए अल्लाह पुछो केड़ी गाल ते ता मलाइका मुजा बहस कर हबीब अर्ज कियो ला अदरी मुजा अल्लाह मु वट वो इल्म आ जेको तो अता फरमायो आ मुजा अल्लाह ला अदरी जेडी मल हबीब अकरम इया अर्ज कयो अल्लाह ताला पंजो दस्ते कुदरत महबूब फरमाए तो मुजे बिनी फणन जे विच ते जो रखियो त उन हथ मुबारक जी थधाण मा मोहम्मद करीम पंजी छाती ऐं सीने में महसूस फरमाए महबूब फरमाए तो अल्लाह सही दस्ते कुदरत मुझे बिनी फणन जे विच ते रखियो रखण का पोइ मां थधाण महसूस कई फालिमतु मा फिस समावाति वल अर्द पो जो कुछ आसमानन में आ जो कुछ जमीनन में आ उन जो इल्म अल्लाह मा मोहम्मद करीम के अता फरमाए जे अल्लाह सही हथ रखण का पोइ वरी मुखे फरमायो हाणे बुधाए मुजा महबूब आसमान वाला मलाइका छाते था बहस कन पाण में हदीस जा लफ्ज फीम यख्तसिमु अल मलउल आला मलए आला माना आसमान ओए पाण में केड़ी गाल ते गुफ्तगू प्या कन हाने महबूब अकरम इरशाद तो फरमाए मां अल्लाह के अर्ज कियो मुजा अल्लाह तो पंजो दस्ते कुदरत मां मोहम्मद करीम जी पुठिय ते रखियो सीनो खुली वयो अर्ज कयां थो त केड़ी गाल ते बहस प्या मुझे रब फरमायो चओ हजरत हबीब अकरम अर्ज कयो मुजा अल्लाह बिन गालन ते मलाइका पाण में गुफ्तगू प्या कर पहरी शय कफारन ते त ओए केड़ियूं शयूं हन जेके गुनाह इंसान जा मेटे माफ कराइंदियूं हन ऐं बी शय त ओए केड़ियूं शयूं हन जेके इंसान जा दर्जा बुलंद कराइंदियूं हाने सुभान अल्लाह चवंदे ये बशयूं बुधाए पो जेतरो बि टाइम लगो उन खो पो दुआए खैर था कयो सुभान अल्लाह जोर सा बहस वा मलाइकन जो बिन शइन ते हिकड़ा कफारा बया सदकात कफारा ओए जिनसा गुनाह मेट बान सदका ओए जिनसा इंसान जा दरजात बुलंद थींदा अर्ज कयो मां अल्लाह के मुजा मिठड़ा अल्लाह मलाइका पाण में बहस कन था इनन बिन शइन ते रब फरमायो मुजा महबूब पर कफारा बुधाए त ओए केड़ियूं शयूं हन जेके गुनाह मेट राइंदियूं हन ऐं उनन ते मलाइका पाण में गुफ्तगू प्या कन मुस्तफा अर्ज कयो मुजा अल्लाह गुनाह मेटण वारियूं टे शयूं हन रब फरमायो बुधा
ॿुधाए हबीब अकरम अर्ज़ कयो पहिरीं शइ आहे वुज़ू करणो हर वक्त वुज़ूअ में रहणो ॿी शइ आहे मस्जिदुनि ॾे पंध करे वञणो टी शइ आहे हिक निमाज़ अदा करे उन खां पोइ ॿी निमाज़ जो इंतज़ार करणो इहो जेको टे कम कंदो अल्लाह हुन जा गुनाह मेटे मुआफ़ फरमाए ये कफ़ारा हदीस पाक में इन्हनि जो ज़िक्र आयो कफ़ारात जेके गुनाहन के मेटे माफ़ कन पहिरीं शइ वुज़ू करणो ऐं हदीस जा लफ़्ज़ इस्बागुल वुज़ूए अलल मकारिह ॾुखे वक्त में वुज़ू करणो इन जो मतलब छा आहे थोरो समझाए हदीस जी माना ॾुखियो वक्त सियारे जी रात हुजे सवड़ में सुतो पयो पानी बि थधो आहे हाणे आधी रात जो उथी वुज़ू करे इहो ॾुखियो कम आहे करणो अल्लाह जो हबीब तो फरमाए जेको इंसान एड़ी दुखियाई में वुज़ू कंदो आहे अल्लाह उन जे उज़वे जा गुनाह मुआफ़ फरमाईंदो आहे एड़ो पाक कंदो तस ॼण अंबड़ जे पेट मां हाणे ॼाओ नंबर 2 इंसान कावड़ में दुख में आ तकलीफ में आ मुर्स जो ब्लड प्रेशर चढ़ियल आ इहो बि ॾुखियो वक्त अल्लाह जो हबीब तो फरमाए इस्बागुल वुज़ूए अलल मकारिह एड़े ॾुखे वक्त में एड़ी कावड़ जे वक्त में उथी जेको माण्हू वञी करे वुज़ू कंदो अल्लाह हुन जा गुनाह बि मुआफ़ फरमाए छे त टे शयूं हन जेके इंसान खे उन जा गुनाह मुआफ़ कराईंदियूं उन्हनि मां पहिरीं शइ आहे इस्बागुल वुज़ू करणो या रसूल अल्लाह ॿी शइ मुंहिंजे महबूब फरमायो त मस्जिद ॾे पंध करणो अॻे छा हूंदो जामिया मस्जिद हिकड़ी हूंदी या ना बाबा हिक मस्जिद आ शहर जी जामिया मस्जिद हाणे बाबा आदि जागीर वारा बाबा मेहड़ वारा बाबा नसीराबाद वारा बाबा खैरपुर नाथन शाह वारा मिसाल थो ॾियां ये तव्हां सब गॾिजी ओ वनी फिलानी जामिया मस्जिद में वनी नमाज अदा कयो पोइ माण्हू वेचारा पंध निकरंदा के स्वारीअ ते के गॾह ते के घोड़े ते के उठ ते जंहिंजो जेको हाल हो उन ते वेचारा निकरंदा सफ़र कंदा अक्सर माण्हू पंध वेंदा आमिना जो लाल फरमाईंदो आहे जेको माण्हू जुम्मे जी सुबह जो फजर जी नमाज अदा करे फजर जी नमाज अदा करण खां पोइ वेंजे सेजे तैयार थे उतां खां निकरे पंध वनी मस्जिद पुजे ऐं रस्ते में कैसा का गाल गलत न करे अजाई फजूल गाल न करे मस्जिद में अचे जुम्मे जी नमाज अदा करे जुम्मे जी नमाज अदा करे वरी निकरे पंहिंजे घर पुजे मुझो महबूब फरमाए तो घर अञा पुजंदो कोने अल्लाह अगे हुन जे लाइ जन्नत वाजिब फरमाए छॾी अगे छाओ त मस्जिद एकड़ी पो मानुन के आलिमन जी हिकमत इया ही त आलिम फरमाईंदा त जिया मानु पंधो कन जेतरी विख खणंदो ओतरो सवाब मिलंदो पो तवा थे वसुस्त ता जो न असा के पांजी मस्जिद साब दरते खपे इया खबर कानन त या परे मस्जिद ठाइण में हिकमत इया वा त जेतरी विखू खणदे ओतरो सवाब मिलंदो एने ध्यान कोन कयो चीज न असा के पांजी मस्जिद अब हाल भला जो न पढ़े इन को चंगो आ त मुर्स पढ़े चयो सो अदा तो के मस्जिद ठाए था जो फतवा देनी से अदा हाल वनी मस्जिद ठा हाने घर जे दर ते भी मस्जिद ठई पई आपो भी नमाज पढ़ता असल में यो शैतान जो बहानो परे जो बहानो जारी हाने वेजी पुगस हाने वो आप कोन तो पढ़े दुआ करता अल्लाह ताला तोखे मुखे अमल जी तौफीक अता फरमाए आमिना जे लाल फरमायो मस्जिद दे पंध वणन जो एडो वडो सवाब आ विख जो सवाब बी शय यावा जेका गुनाह मेटराए माफ कंदी आ या रसूल अल्लाह त्री शय कफारन में केड़ी आ अल्लाह जे हबीब रब के अर्ज कयो त्री शय ही वा त हिक नमाज पढ़े वरी बी नमाज जो उल्को ऐ इंतजार हो जे से न उल्के ऐ इंतजार जे सदके अल्लाह गुनाह मेटे माफ फरमाए केडी वडी गाला इंतजार जा मतलब अथवा समझजो एकड़ो इंतजार जो मतलब हे आ फजर नमाज अदा की मस्जिद मा निकतो ही कोन वेई रहो बाबा ने जोर पढ़न वरी जोर पढ़ी वरी ची उठंदो सी कोन ट्रे पहरी पढ़ा वरी ट्रे पहरी पढ़ी ची बाबा हाने जको सुजल थे वारी पढ़ा वरी उहा पढ़ी ची हाने बाबा सोमाणी वारी उहा पढ़ी पो विंदुस मस्जिद में पंजई नमाजू अदा करे हमरा पो मस्जिद मा निकरे एकड़ो इयो वा नमाज जो इंतजार ता चता मौली साहब तो जो मतलब मस्जिद में ठा जो बनी के रुकंदो एकड़ो इयो मतलब आए बुजुर्ग दरवेश नेक वली सालेह ई कंदा सजो दी मस्जिद में बैठा हुंदा एकड़ो इंतजार जो इयो मतलब वरी बियो बे इंतजार जो मतलब परेशान नथी मुस्तफा जे उम्मत लाए आसानी आ
बियो इंतजार जो केड़ो मतलब बियो इंतजार जो मतलब है या नमाज फजर जी अदा कर पांजो हर रुखणी ढगा काहे बनी ते छोड़े करे हलियो वन या पांजे दुकान ते वन या पांजे कारोबार ते वन पर तू वारो ज़हन तो वारी दिल मस्जिद दे टंगी पई होजे ख्याल तो जो ओदे होजे उल्को तो खे नमाज जो होजे ओ जो महबूब मदीने वारो तो फरमाए तोड़े जो इयो हारी हर रुथो बीठो काहे पर ख्याल नमाज दे तस इयो बे इंतजार तो करे अल्लाह इनके बे जन्नत अता फरमाई जिथे बाही तू पांजे मदरसे में बैठो आई उन मदरसे में बैठो आ पर हर घड़ी तो नीसी टाइम तो नीसी बेन खान टाइम तो अदा नमाज जो टाइम तो कोन थियो अदा ट्रे पारी जो नमाज जो वक्त वयो त कोने अदा बांग आई अदा तो बांग बुधी यो छाई उल्के जी निशानी आ हमरा के ख्याल आ इंतजार बाबू फरमाए तो इया बजे को इंतजार करे तो वेहणो जरूरी कोन तस मकसद आ नमाज सा मोहब्बत बाबू फरमायो अल्लाह इन जा गुनाह बेटे माफ फरमाई दो अने दा तवज्जो फरमायो महबूब जड़ी मला अल्लाह जी बारगाह में ये ट्रे कम अर्ज कया मुजा मिछड़ा अल्लाह मलाइकन जो बहस कफारन और सदकन ते हले तो जेके सदका इंसान जा दर्जा बुलंद कन कफारा जेके गुनाह मेटन ट्रे कम आइन रब फरमायो मुजा महबूब पांजी उम्मत के चई बुधाए जेको मानो ये ट्रे कम कदो उन जी जिंदगी भी भली गुजरंदी ता आखिरत भी मा रब उन जी मोचारी फरमाई हाने अबा ता के जिंदगी भली खपे या न खपे अल्हम्दुलिल्लाह खपे थी तमा के खबर आ दुआऊं घुराइंदा हो साईं दुआ घुर रोजी में बरकत पवे साईं दुआ घुर नेको औलाद छे साईं दुआ घुर फिलानो कम कया तो शोभ मिले साईं दुआ कर मदीने वारो मीर राजी रहे अल्लाह तबारक व तआला पाण महबूब के इरशाद फरमायो उम्मत के फरमाए ये ट्रे कम जेको करे जिंदगी भली गुजरंदस मौत भी भलो थी दोस्त आखिरत भी भली थी हाने बाकी रही बी शय महबूब अकरम खां अल्लाह ताला दरियाफ्त फरमायो हबीब हाने बुधाए त बशयूं न एकड़ा कफारा बया सदका महबूब इरशाद फरमाए त हाने उहे केड़ियूं शयूं जेके बंदे जा रुतबा बुलंद कंदियूं आहिनि सब जो सुभान अल्लाह हाने बस इते छडिया तो यो अगले साल जलसो कराइंदो त उन में बुधाइंदो ठीक आ राजी हो थकल बायो यार ता टाइम बेलाई थी 1.5 पौना 2 कलाक मुजी तकी रखे थी सब कोन था चओ न हाने ता मुखे दुरूद बुधायो त बुधाया सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सब जो सुभान अल्लाह हाने महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में अर्ज कयो या अल्लाह जेके शयूं बंदे जा रुतबा बुलंद कराई दियो हन उहे बेट्रे आहिन ट्रे अल्लाह ताला दरियाफ्त फरमायो ओ मुजा हबीब बुधायो है ट्रे केड़ियों शयूं है अल्लाह जे हबीब फरमायो इफशाउस सलाम हर हिक मोमिन के सलाम करणो इन सलाम करण सा रब दर्जात बुलंद फरमाइंदो ओ मुजा महबूब बी केड़ी शया अल्लाह जे हबीब अर्ज कयो मुजा मिठड़ा अल्लाह बी शय इताम ताम भुखे माण्हू के मानी खाराइणो इन सां बि अल्लाह दर्जात बुलंद कंदो या रसूल अल्लाह टी केड़ी शय आ जैसा अल्लाह मानुन जा दर्जात बुलंद कंदो अल्लाह जे हबीब अर्ज कयो या अल्लाह टी शय जेका मानुन जा रुतबा बुलंद कराई दिया वाही वात आधी रात जो उठी निंड फिटाए बरकातूं नफिल अदा कर अल्लाह उन जे सदके बि दर्जात बुलंद फरमाइंदो हाने ये ट्रे कम थिया पहरो कम इफशाउस सलाम हर मुसलमान मोमिन के सलाम करण महबूब जो सहाबी हजरत अब्दुल्ला बिन मसऊद इरशाद फरमाइंदो क़यामत जी निशानी आ त मानू सलाम रुगो सुन्याणू के कंदा देखे न कंदा अदा मौलवी साहब सुन्याणू अस्सलाम वालेकुम बियो गोठ जो बरसा गुजरिश या को ओड़े पाड़े जो मानू सुन्याण कान छडे सलाम कोन तो क्या सुन्याणू आई कोन
महबूब जे साहब फरमायो रुगो सुन्याणू के मानू क़यामत वेजी दी तने सलाम कदा हाने वाकई तवा दिसो त हाल ई हुआ न मोमिन मुसलमान के आदत बनाणी है जेको भी सुन्नी मुसलमान मिले सो उनके चवे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू आमिना जो लाल तो फरमाए जेको भी मानू ई कंदो अल्लाह उन जा दर्जा बुलंद कंदो अदा मां सच ता का पुछा तो मुखे कसम खणी बुधायो इयो कम दुखियो आ या सोलो मां ये ता के कोन चवा त 100 देग खर्च करना सोलो मदीने वारो मीर मस्जिद नबवी में बैठा एकड़ो साहबी आयो ची अस्सलाम अलैकुम बाबू फरमायो आशरा 10 बियो साहबी जी अस्सलाम अलैकुम व रहमतुल्लाहि बाबू फरमायो 20 ट्रियों आयो जी अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू बाबू फरमायो 30 चौथों आयो जी अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि तआला व बरकातहू व मगफिरतहू व रहमतहू त मुझे बाबू फरमायो 40 साहब ने अर्ज कियो मुझे महबूब इयो छा इरशाद फरमायो 10 20 30 40 इयो छा बाबू फरमायो जह रुगो चयो अस्सलामु अलैकुम मां उनके चयो माना अल्लाह उनके 10 नेकियों अता फरमायो जह सलाम वधाए कयो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह इन वाधारे ते मां उनके चयो 20 अल्लाह तआला 20 नेकियों फरमायो हल जह चयो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह व बरकातहू मां उनके फरमायो अल्लाह तआला 30 मुकर्रर फरमायो हल ऐ जह सलाम अञा वधाए कयो मां मुस्तफा उनके बिशारत ॾिनी अल्लाह तआला 40 नेकियों रुगो सलाम वराइण जो लिखी छडियो सलाम करण जो एडो सवाब एडो फायदो ऐ बी शय इताम मानन के मानी खाराय अबा तमा वट छा चवंदा पुराने दौर में सखी मानू अबा हिन मानू जो लोलो अघाणा ला दिनो बनो आ अदा हे मानू किया हिन जा नस्ल बर्बाद किया थी दाड़े इनके नुकसान थींदो ही कोन चई छो जे अदा मानन के मानी खाराइंदो यो आम तमाम चवंदा यो महबूब जो फरमान मुझे महबूब जो सहाबी हजरत अबू मूसा अशअरी बड़ो जलील कदर सहाबिया जरे जहान छनी पांजे पुटड़न के जमो फरमाई बस हाने आखिरी गाला तवा थकल हो तो कटावा तो बस आखिरी महबूब अकरम जो वो साहबी जहान छडण का अग में पंजन पुटड़न के गडु के मथा अची वेठस पंजन पुटड़न के फरमाई अब्बा मानन के मानी खाराए जो मानी खाराए जो मानी खाराए जो इए चई पाण फरमाई अब्बा ओ हिक लोले वारे जी गाल याद रखजो लोलो टुकुर डब्बो त पुटड़न चो त बाबा केड़ो मानी वारो ओ एक ड्रगड़ी वारे के याद कजो जो क़िबला इन जो मतलब छाए पाण फरमायो बनी इसराइल कौम में एकड़ो आबिद जाहिद हो 70 साल इबादत की वडो नेक हो 70 साल इबादत करण का पोए एकड़ी बुछड़ी औरत ते हुन जी नजर पई उन बुछड़ी औरत ते डिठई उनके डिठई उन जो जेको नफ्स वा उन नफ्स हुन ते हमलो कयो उन बुछड़ी औरत के पैसा देना 70 रातियों वा औरत हुन सा रही हुन पांजो कारो मोह कयो त वो 70 साल इबादत हिकड़े पासे 70 रातियों हुन पांजो मोह कारो कयो 70 रातिन का पोए हुन हमरा के एहसास थियो जी यार मां त पांजी कमाई चट्टू करे छडी 70 साल जी मुजी इबादत जाया थी वई इन पिशेमानी मां उता निकतो उथी रोई करे बाहर निकतो बाहर बयाबन में हलदो पे वरते मानी बेचारे कान खादी भुखियो हो उन्यो हो हलंदे अची एकड़े खंडर में पुगो दिसे त उन खंडर में फकीर वेठा हन मिस्कीन वेठा ही बो उनन सा गडो वेही रयो को न को इंदो हिनन के खैरात दींदो मता मुखे ब गभो मिली पवे उहे मानू होया कुल 12 जना रोज एकड़ो मानू 12 मानियो पचाए इंदो उनन 12 फकीरन के दींदो होयो ऐ उहे खाइंदा हाने ही बची उनन सा वेठो त कुल थया 13 हु मानू 12 मानियो पचाए आयो ऐ अची विरहाई हिन के दिनई बे के दिनई ट्रे के दिनई 12 मानियो पूरियो थी वयो पर एकड़ो मानू बची पयो उन फकीर जो मुखे रोज
मानी दीदो हां अज मु मिस्कीन के मानी छो थो जी मां मानियो त 12 पचाए खणी आयो आया पर लगे थो त को अज इजाफी मानू ता में अची वयो आ जेको हित अची वेठो आ पर हाने मां हुन के दई छडी या मां हुन का वापस कोन वठंदो ई चई हमरा रवानो थियो हाने वो जेको बनी इसराइल जो 70 साल इबादत कंदड़ वो मानू उते वेठो आ उन दिल में ख्याल कयो जी यार इन बेचारे जो हक मां खादो आ बुखियो आ तोड़े जो बुखियो मां बाया वा मानी पाजी खणी उन हमरा के दिनई पान उता रवानो थियो राती कोन थी बेचारे जो रूह कब्ज थी वयो जहान छदे वयो अल्लाह जी बारगाह में उन जो रूह पेश कयो रब फरमायो ताराजी जे हिकड़े पुड़ में हिन जी 70 साल जी इबादत रखो आई ताराजी जे बे पुड़ में हिन जो 7 रातिन वारो जिना जो गुनाह रखो जदे रखियो तो उन जो 7 रातिन वारो जिना जो गुनाह वजनी थी वयो हिन जे 70 साल जी इबादत घट थी पई अल्लाह जे मलाइकन अर्ज कयो मौला हाने दोज़ख खणी वणो रब फरमायो न हाने हिन मानू जी जेका या 70 रातियों जिना वारियों ये ताराजी जे हिकड़े पुड़ में रखो बाकी हिकड़े पुड़ में ओ हिक मानी जेका मां अल्लाह जे वाट में खर्च मिस्कीन के करे दिनी है उहा रखो हाने उहा मानी जो हिक पुड़ में रखियो बे पासे 7 रातिन जो गुनाह रखियो त मानी जो सवाब वधी वयो रब जुल जलाल फरमायो हणे इन मानी जे गभे जे सदके मां अल्लाह इनके जन्नत अता फरमाया जन्नत रवानो हजरत अबू मूसा अशरी पंहिंजी औलाद के फरमाया ओ इन मानी वारे के याद कजो जो अल्लाह उन जी 70 साल जी इबादत जिना जे करे जाया करे छडी पर उहा इबादत 70 साल वारी कबूल कोन कीस बाकी हिक ड्रगड़ी मानी जेका रब जे वाट में नहीं अल्लाह उहा कबूल फरमाए छडी ताम मिस्कीनन के मानी खारायण जो वडो सवाब त अल्लाह जे हबीब अर्ज कयो अबा ही जेके असा महफिलूं कंदा आयो खैर थींदो आ खैरात थींदी आ मानू चिड़ंदा इनन के त हदीस जी खबर ही कान ये ता नगर था फकियो मड़ई भत खाइण इंदा हो जोड़े निभागा तो के खबर ही कान है अहले सुन्नत जो जेको ब तरीको आयो महबूब मुस्तफा जे हदीस ते अमल अल्हम्दुलिल्लाह सा इंदा आयु जेको असा जो हाल आ जेको ब असा जो हाल आ उन जे मुताबिक पानी जो ब गिलास पियारियो इहो ब अल्हम्दुलिल्लाह नंगर में शामिल आ इहो ब कहीं के खारायण पियारण में शामिल आ या मानी खारायूं था या चांवर खारायूं था इहो बे न में शामिल आ अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत व जमात वारा इन मुस्तफा जी हदीस ते अमल कंदा हन त मिस्कीन के भुखे पेट वारे के मानी खारायण जो वडो सवाब आ हबीब अर्ज कयो मुंजा अल्लाह बी इया शया त्री केड़ी शया त्री शया आधी रात जो उठी अल्लाह के बड़ाए रिझाए अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में बरकातों नफिल अदा कर हजरत अब्दुल्लाह बिन मुबारक फरमाए तो ख्वाब में हूर ॾिठम जे तो हूर ॾिठम त मां उनके चयो त अल्लाह तोखे कंहिंजे लाइ पैदा कयो आहे जी मोमिनन जे लाइ जी अल्लाह तबारक व तआला तुझी शादी जन्नत में कराइंदो जी नेक मुत्तकिन सा जी शादी जो हक महर हूंदो आ हूर पई चवे जी शादी जो हक महर थींदो आ जी हां थींदो आ हजरत अब्दुल्लाह बिन मुबारक फरमाइस पो ने खबर तो जो हक महर केड़ो आ जेको अदा कंदो उनके तू मिलंदी जी मुजो हक महर हे आ जो आधी रात जो उथी बरकातों जेको नफिल अदा कंदो मुजो हक महर इहो मां उनके मिलंदस आधी रात जो थी अल्लाह तबारक व तआला जी इबादत करण जो एडो सवाब हाने ये कुल शयूं थियूं 6 घणियों अबा ता के विसरियो न मां याद कराया भेरो ॾियारिया कुल घणियों शयूं न 6 वो जेके मुझे महबूब हदीस बुधाई साहब इनके फरमाई त रात निंद्र इन जे करे अची वई जो तहज्जुद पढ़ियुम पे तहज्जुद पढ़ंदे निंद्र आई रब जो दीदार कयो रब फरमायो महबूब मलाइका छाते था बस कल मां अर्ज कयो मौला बिन शैन ते हिकड़ो कफारन ते बियो सदकन ते कफारा उहे जेके गुनाह मेटींदा हन सदका उहे जेके दर्जा बुलंद कंदा हन कफारा बे 3 शयूं सदका बे 3 शयूं 3 ऐं 3 अलाए 3 ऐं 3 6 हाने भेरो ॾियारिया जी याद भी आ महबूब फरमायो कफारा 3 शयूं उहे केड़ियूं शयूं वुजू करण बियो मस्जिद दे पंध करण टियों हिक नमाज पढ़ी बी नमाज जो इंतजार करण ऐं सदका बे 3 शयूं मानुन के सलाम करण सुन्नत जमात वारन के अस्सलाम अलैकुम चवण
नंबर 2 इताम ताम मानुन के मानी खाराइण नंबर 3 आधी रात जो उथी बरकातो नफल अदा करण यो छह कम जेको कंदो महबूब मदीने वारे फरमायो त मरे त खबर पवेस उन जे कब्र हशर जो जिम्मेदार मां मोहम्मद करीम पाण वेठो आहियां मां समझा तो ये जेके छह कम बुधाया त मां को भी इनन मां दुखियो सिवाय मानी वारे जे जो तुंजो ज़हन अचे त सयाने मेहमान अचे त कुकड़ खारायास बकर खारायास पर न आमिना जो लाल तो फरमाए मेहमान तो वटे इंदो आ तू गुनाहगार हा मेहमान तो वटे एक ज़ंब बहणे गिरव बहणे जडी मल मेहमान उथदो आ त तुंजा गुनाह पोया रब धोई करे माफ फरमाए छडी पियारियो न त अल्लाह तो जा उन जे सदके गुनाह माफ फरमाइंदो ये छक्कम में बुधाया थमा अल्लाह कदो तो के याद भी हंदा इंशाअल्लाह ताला जे को याद कदो न जा बेड़ा पार थी विंदा अल्लाह ताला मुझे इन चयल लफ्जन के कबूल फरमाए मां हिन गोठ वारन ला तमा ला हिन जमात सबोरी जे ला दुआ गु आया अल्लाह तबारक व तआला तमा जी हिन खिदमत के कबूल फरमाए अल्लाह तबारक व तआला पाजे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सदके तमा असा के अहले सुन्नत व जमात जे अकीदे ते इस्तिकामत नसीब फरमाए वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन हाने सवाल मुफ्ती साहब सलाम अलैकुम वालेकुम सलाम साईं मोबाइल फोन ते बशायत गड भी यारे तलाक दे तो या तलाक जायज आ या माना मुर्स भाड़ियो वा ड्रिजे तो सामो तलाक ॾियण खो ड्रिजणो पुटरा परे परे को भी त सैंडल उछले हणे न पड़ी पुछेस त मानी बि मोबाइल ते खाइंदो आ या वो सामो खाइंदो बाबा शरीयत जो मसइलो आ गाल के समझो तलाक थींदी तडे जडे सामो चे पर त इयो अबगजुल हलाल माना जायज कम त आहे पर यो करण न घुरजे पर ठाह जी कोशिश कजे मिटन माइटन के विच में आण जे यो तलाक आखिरी हल जडे को ब मसइलो न ठई सके अफसोस सा चवणो तो पए जडे हथ वडजी विंदा आन मानुन जा तलाक दई वो भजंदा आन बोल वेंदे साईं मेहरबानी कर रस्तो कढी मुखे कावड़ में मां तलाक दी अबा को ईद जे दिहाड़े के खुशी में तलाक दी तो अच्छा तलाक थींदी कावड़ में खुशी जे मौके ते बिया चाला पना पो छा कंदा पो रस्ते कढण लागे वहाबी जे वर चढ़ंदा ये जे अहले हदीस ओ यो चंदो मां तो के रस्तो कढी जा घणा दफा चई 3 दफा चई 3 दफा आहे को ना 3 दफा तोड़े जो चई एक तलाक थी वन माई तो ला हिलाल हाने हमरा विंदो वनी माई सा रहंदो ओरी छा चो ई असा जा अहले सुन्नत जा आलिम असा के नचे में विदो हिन मौलवी दे व्यासे असा के मसइलो कढी दिनो अफसोस जो चवणो तो पए हुन बे शरीयत जी मुखालफत कई तोखे बे हराम कम में विधई सजी उम्र या औरत तो जी जाल आई कोन जेको उथी तो वेही तो जिना में शामिल थे तो जेके बार पैदा छन था ओए हरामी बार पैदा छन था अफसोस तो शरीयत जो लिहाज कयो कोन इन जे करे लाजिम आ ओ अहले सुन्नत वारो तलाक जे मसइलन के समझो जडे तमा नथा समझो त पो फासो था पो फासण लाए पो अकीदो विञायो ईमान बि विञायो था पो अकीदो छडे चो न सही असा जा सुन्नी मौलवी त इनन सा के तई मसइलो बुधायो कोन ए त लिखियो पियो पो मानू नस्ल फिरी था वजन मानू खराब था थी दुआ करता अल्लाह समझाता फरमाए बाबा तलाक आखिरी हल पारो हल नाहे ओथंदे हणी छडे परे उन जे विच में कुरान तो फरमाए छोकरी जे तरफा उन जे मिटन के सदियो छोकरे जे तरफा उन जे मिटन के सदियो चार चंगा विच ते वेहारियो फैसलो करायो को डंडो चट्टी जो आहे उन के दियो उन खां पो जे करे कम न ठए त पो आखिरी हल तलाक असा वट उसने हम न का तम बस ठीक तलाक को जो ख्याल कयो पंजे बच्चन जो ख्याल कयो पंजे खानदान जो ख्याल अब मां गलत तो गाल के आले सही तो गाल के इन जा नुकसान न बाबा एक त घर रब बर्बाद थिया बियो मुर्स जो अकीदो वयो कहीं अहले हदीस जे वर चढ़ियो हमरा अहले हदीस बस बाबा मां अहले सुन्नत के छा कर 3 तलाकूं ता चयो 3 हन हे त चवे तो एक वा मां हेडे तो वने एड़े तो निभागे जी जरूरत ही काने अहले सुन्नत व जमात वारे के अहले सुन्नत के एड़ो खपे जेको गैरतमंद हो जे अहले सुन्नत ते हले पर इन मसइले के समझो तमा मेहरबानी फरमाए करे तलाक के मश्करी न समझो वरी बियो मसइलो सा कोई तलाक जो मुफ्ती साहब सलाम अलैकुम साईं दस्तावेज ते तलाक लिखी दे तो बशाहिद साण करे सामो छोकरी के पर तलाक न थो या जायज है हा जायज माना दस्तावेज ते तलाक लिखे का सामो ॾियण तलाक जरूरी काने किथे भी वेही करे हुन तलाक चयो औरत बुधे या न बुधे उहा तलाक थी वे
एक पीर साहब चवे थो त दीन दाढ़ी पटके ते नाहे यो दाढ़ी ब कटे थो छा उन जी बेयत करे सके थी यो शरीयत मुताबिक कपड़ा ब नथो सुबराए सूट पेंट थो पाए मेहरबानी करे वज़ा सां बुधाईंदा अबा हे पीर मुझे सजे पासे खां वेठो आ दिसो दाढ़ी सोणी ठहेसी या कोन जोर सां चओ हथ हथ मथे करे चओ अबा दाढ़ी दीन में न होजे हा त छा मदीने वारो साईं छो रखे हा दाढ़ी में ब दीन आहे दीन में ब दाढ़ी आ महबूब जी सुन्नत के जेकरे को मानू ये चवे न त या दीन में ना है या दीन इन में ना है वो दाढ़ी जी तौहीन करे तो एड़े जी बेयत करण जायज ना है अल्हम्दुलिल्लाह असा हजरत रबर रोजे धणी जे एड़े शरीयत जे पाबंद औलाद सा गड आयो ए अहले सुन्नत व जमात जो सच्चो पीर कदे भी ई कोन चवंदो तमाई असा जा हथ सच्चन पीरन जे दामन में इं जेको चवे वो तौहीन थो करे दाढ़ी जी अल्लाह तबारक व तआला तमा असा के तौहीन का पनाह अता फरमाए वमा तौफीक इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन उथी बियो सलातो सलाम थी तो पो साईं